वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं गोश्त में पुलाव। उन लाइ जिन शयुनि जी मूंखे ज़रूरत आहे, मुंहिंजा आहिनि अधु किलो बसर, 2 चमचा थूम अदरक, 4 खां 5 सावा मिर्च, 1 गठी सावा धाणनि जी ऐं हुन सां गॾु थोरो पुदीनो, थोरो एतिरो बिल्कुलु। ऐं इहे आहिनि अधु किलो टमाटा, अधु किलो पटाटा, कारा मिर्च, ये आहे तेज़ पत्तो, दालचीनी, वॾो फोटो, लौंग ऐं नंढा फोटा ये आहिनि। ऐं ये आहे जायफल ऐं जावित्री, अछो जीरो, कारो जीरो ऐं मुंहिंजो गोश्त जेको मूं उॿारण लाइ रखियो आहे उहो बि तव्हांखे ॾसे छॾियां। 1 किलो मुंहिंजो गोश्त आहे जेको मूं उॿरण लाइ रखी छॾियो आहे। हिन में सिर्फ़ु पाणी विझी रखियो आहे, ॿियो कुझु बि न। 15 खां 20 मिंटनि लाइ। वॾो गोश्त आहे, गांइ जो, गऊं जो गोश्त आहे मुंहिंजो 1 किलो। ऐं मुंहिंजा 1.5 किलो चांवर आहिनि। ही ॾिसो बासमती चांवर आहिनि। ही मूं साफ़ु करे अञा रखिया आहिनि, अञा मूं हिननि में पाणी न विधो आहे। हाणे अचो त पंहिंजी तयारी शुरू कयूं। त नाज़रीन, ही मुंहिंजो तेल आहे 2 कप। 2 कोप तेल मूं हिन में नापे विधो आहे, पर मूंखे लॻे थो मुंहिंजा चांवर घणा आहिनि, मूंखे अञा हिन में तेल थोरो विझणो पवंदो। ही घटि आहे तेल, छो त पुलाव में तेल न हूंदो त पुलाव बिल्कुलु मज़ो जेको आहे न कंदो। पुलाव त मतिलबु हुन में घी हुजे या तेल हुजे, ज़्यादा ई पवंदो आहे। ऐं मुंहिंजा बसर जेके मां तव्हांखे ॾसे आई आहियां, 1/2 किलो बसर आहिनि। ही हाणे मां फ्राई कंदसि, बिल्कुलु दाग वांगुरु फ्राई थींदा ही बसर। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजा बसर बिल्कुलु तयारु आहिनि। अञा बि थोरा तेज़ थी वेंदा जेसिताईं मां हिन में मसाला विझंदसि। थूम अदरक पहिरियां विझणु ज़रूरी आहे, त हिनखे थोरो फ्राई करणु बि ज़रूरी आहे। हाणे हिन में विझंदसि मां टमाटा, उन सां ई गॾु थोरो 1 गिलास जेतिरो पाणी, वधीक न। कारो जीरो, अछो जीरो, ये गरम मसालो जेको साबित तव्हांखे ॾसी आहियां। अच्छा, अगरि तव्हांखे साबित पसंदि न आहे त बिल्कुलु इहो ई मसालो तव्हां सभु गॾु करे थोरो तए ते भुञी ऐं तव्हां पीसे पाउडर करे सघो था। मुंहिंजे घर में साबित हलंदो आहे, इन करे साबित इस्तेमालु कयो आहे। 3 चमचा फ़िलहाल लूणु विधो आहे, अञा हिननि खे चखणो पवंदो मूंखे। 3 चमचा फुल भरे मूं मिर्च विधा पाउडर। पुलाव जेको हूंदो आहे उहो थोरो ज़्यादा स्पाइसी हूंदो आहे। अगरि तव्हांखे थोरो घटि पसंदि आहे, स्पाइस एॾो पसंदि आहे त तव्हां मसालो घटाए 1.5 चमचो मूं विझंदी आहे। 2 चमचा फुल भरे मूं सुका धाणा विधा आहिनि हिन में। अच्छा, ही मां खां विसरी विया हुआ तव्हांखे ॿुधाइण, त ही आहिनि देगी मिर्च। ही मां 2 चमचा हिन में भरे विझंदसि, इन करे जो ही तेज़ न आहिनि। हिननि में सिर्फ़ु कलर हूंदो आहे, ही तेज़ न हूंदा आहिनि हेॾा। ही मूंखे तव्हांखे पहिरें ॾेखारणु विसरी विया। ऐं हिन में मूं तव्हांजे साम्हूं ॿुधायो त 2 कप तेल विधो आहे, लेकिन मूं हिन में 3 विधो आहे। तव्हां ॿुधायो हिन में ज़्यादा अञा मूंखे तेल जी ज़रूरत पवंदी। ऐं पुलाव जो जेको मसालो आहे, ही टमाटा वग़ैरह, इन्हनि खे एतिरो न भुञो जो उहे ॻरी वञनि, उहो सही पुलाव तव्हांजो न बीहंदो। हिन में मां विझंदसि हाणे पटाटा। मूंखे पाणीअ जी हिन में ज़रूरत न आहे, हाली इन में ई सभु कुझु चाढ़िया पटाटा जल्दी पची वेंदा आहिनि। मूं वॾा वॾा कया आहिनि, तव्हांखे नंढा पसंदि आहिनि या इन खां बि वॾा पसंदि आहिनि, सभु तव्हां विझी सघो था। ऐं पटाटा विधा आहिनि, ऐं हिन में मां पंहिंजो गोश्त बि विझंदसि। अच्छा, गोश्त में ॾिसो मुंहिंजे में थोरो पाणी आहे, ऐं हिन में कुझु बि न विधो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गोश्त आहे जेको मूं ॿुधाई तव्हांखे पहिरियां ई। त मुंहिंजो गोश्त 1 किलो आहे, 1/2 किलो पटाटा आहिनि ऐं बाक़ी सामान सभु तव्हांजे साम्हूं। हाणे हिनखे पाणी थोरो घटि थींदो त मां हिन में विझंदसि चांवरनि जो पाणी। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो भाॼी बिल्कुलु तयारु थी वई आहे।
इन में मां विझंदसि चांवरनि जो पाणी। मां नापे न आहियां विझंदी, मूंखे अंदाज़ो आहे त मुंहिंजे चांवरनि में केतिरो पाणी। चांवरनि जा बि अलॻि अलॻि क़िस्म थियनि था। अगरि तव्हांखे महसूसु थिए थो त तव्हां चांवर नापियो ऐं उन हिसाब सां पाणी पोइ विझो। पाणी उबरे त हिन में चांवर विझो। त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजो पाणी बिल्कुलु उबरी रहियो आहे। हिन में हाणे विझबा चांवर जेके मूं सिर्फ़ु धोई रखिया आहिनि, पिसाए न रखिया आहिनि। हर हिकु चांवरनि जो पंहिंजो पंहिंजो क़िस्म थिए थो। कुझु चांवर 2-2 कलाक पिसाए रखबा आहिनि, कुझु अधु कलाक, 10 मिंट, पर ही मूं सिर्फ़ु धोता आहिनि, पिसाया न आहिनि। ही चांवर बिल्कुलु ईअं आहिनि जीअं जोही चांवर तव्हां ॿुधा हूंदा। हिन घणे पिसाइण सां हिननि जी ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो ख़तमु थो थिए। जीअं जोही चांवर बि ईअं अथव, घणी देरि पिसाइण सां हिननि जो ख़ुशबू ऐं ज़ाइक़े में फ़र्क़ु थो अची वञे। नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजा चांवर बिल्कुलु दम जे लाइ जेको आहे तयारु आहिनि। पर दम ॾियण खां पहिरियां हिन जी थोरी सजावट त कयां। ही सावा धाणा आहिनि ऐं पुदीनो मां तव्हांखे पहिरें ई ॿुधाए आई आहियां ॾेखारे। ऐं सावा मिर्च ऐं हीअ आहे मूं वटि हिकिड़ो लीमो। नाज़रीन हीअ आहे मुंहिंजो ढक देगिड़े जो जेको रुमाल मां हमेशह चांवरनि ते ॾींदी आहियां। पर हिन जे अंदरि अख़बार लाज़िम रखो, छो त जेको पाणी कपिड़ो जल्दी उहो आलो थी वेंदो, अख़बार पाणीअ खे जज़ब कंदी आहे। हीअं करण सां तव्हांजे दम जो पाणी चांवरनि में न वेंदो ऐं तव्हांजा चांवर नरम न थींदा। त नाज़रीन मुंहिंजे चांवरनि खे दम अची चुको आहे। हीअ ॾिसो बिल्कुलु तयारु आहिनि। ऐं हाणे मां तव्हांखे डिश आउट करे ॾसियां थी, डिश में लाहे। त नाज़रीन मुंहिंजो ही गोश्त में पुलाउ तयारु आहे। मेन जेको आहे उहो गोश्त में ई पुलाउ मूं ठाहियो आहे। पटाटा मुंहिंजे ॿारनि खे पसंदि आहिनि, इन करे मूं विधा आहिनि। तव्हां न चाहियो त न विझो, सिर्फ़ु गोश्त में पुलाउ मुंहिंजे ठाहिण जो मक़सदु आहे। ऐं तव्हांखे ॿुधाइण जो बि ज़रूरु ट्राए कजो रायतो सलाद साण। उमेद त ख़ुशि हूंदा, दुआउनि में यादि कंदा, सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।